औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। सिंधी ग्रामर, इल्मी अदबी, इल्मी उर्दू शाइरी जूं 3 शाख़ूं, 8 सफ़ाहत, 9 बलागत, 10 सलासत। उन खां पहिरीं 7 पढ़ी चुका आहियूं। हाणे ही 3 पढ़ंदासीं। फ़साहत। फ़साहत अरबी ॿोली जो लफ़्ज़ फ़सीह मां निकितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे वणंदड़ गुफ़्तगू, कलाम जी अहिड़ी को बि जंहिंजे पढ़ण ऐं उचारण सां ज़बान खे रंडक न थिए, न ई लफ़्ज़नि जो बार बार तकरार थिए, त उन खे फ़साहत चइबो आहे। हीअ इल्म उरूज़ी जी 8 नंबर शाख़ हुई। उन खां पोइ आहे बलागत। बलागत अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, बलीग मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे बिल्कुलु पूरो या मौक़े जे मुताबिक़ ठहंदड़ अहिड़ो कलाम जेको वक़्तु ऐं हालत मुताबिक़ हुजे, उन खे बलागत चइबो आहे। उन खां बाद में आहे सलासत। सलासत लफ़्ज़ अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे संजो या सोलो, कलाम जी अहिड़ी को बि जंहिं में बयानु कयल वाक़िअनि ऐं जुमिलनि जो हिक ॿिए सां ॻंढापो हुजे, त अहिड़ी को बि खे सलासत चइबो आहे। पाण 3 सनफ़ूं पढ़ियूंसीं, उन खां पहिरीं 7, अॼु 3 सनफ़ूं पढ़ियूंसीं, हिकिड़ी फ़साहत, ॿी बलागत, 3 सलासत। ऐं टिनी जो फ़र्क़ु डिफरेंस असां हिन में ॿुधाए छॾियो आहे, जेको बेसिक उहो ई आहे, मेन पॉइंटूं आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं सिखण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस।